सवाबन जी परवर मुकी आसवारी जन्नत जिते में थींदी आ तयारी। सवाबन जी परवर मुकी आसवारी जन्नत जिते में थींदी आ तयारी। जन्नत जिते में थींदी आ तयारी। भलो माह रमज़ान थियो आहे मेहमान असां ते खुदा जो वॾो आहे एहसान। भलो माह रमज़ान थियो आहे मेहमान असां ते खुदा जो वॾो थियो आहे एहसान। असां मोमिनन खे मिली आ बहारी जन्नत जिते में थींदी आ तयारी। सवाबन जी परवर मुकी आसवारी जन्नत जिते में थींदी आ तयारी। सवाबन जी परवर मुकी आसवारी जन्नत जिते में थींदी आ तयारी। थिया बंद दोज़ख जा दरवाज़ा सारा खुली पिया असां लए दर जन्नत वारा। थिया बंद दोज़ख जा दरवाज़ा सारा खुली पिया असां लए दर जन्नत वारा। मिठो माह रब जी अता आ प्यारी जन्नत जिते में थींदी आ तयारी। सवाबन जी परवर मुकी आसवारी जन्नत जिते में थींदी आ तयारी। सवाबन जी परवर मुकी आसवारी जन्नत जिते में थींदी आ तयारी। डोहन जी माफ़ी ॾेई रब छॾे थो सची दिल सां जेको खुदा खे सॾे थो। डोहन जी माफ़ी ॾेई रब छॾे थो सची दिल सां जेको खुदा खे सॾे थो। अॼु जी वयो सो जंहिं उक़बा संवारी जन्नत जिते में थींदी आ तयारी। सवाबन जी परवर मुकी आसवारी जन्नत जिते में थींदी आ तयारी। असां जो अफरमा मुक़द्दर भलारो मिलियो माह रमज़ान असां खे प्यारो। असां जो अफरमा मुक़द्दर भलारो मिलियो माह रमज़ान असां खे प्यारो। वसे उन में रहमत पई खोड़ सारी जन्नत जिते में थींदी आ तयारी। सवाबन जी परवर मुकी आसवारी जन्नत जिते में थींदी आ तयारी। सवाबन जी परवर मुकी आसवारी जन्नत जिते में थींदी आ तयारी।